अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां तव्हांजे लाइ ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त सिंध में अहिड़ा बि स्कूल ॾिठा विया आहिनि जिते इमारत ऐं फर्नीचर त मौजूदु न ई हूंदो, लेकिन उस्ताद ऐं शागिर्द मौजूदु हूंदा आहिनि। टंडोलार ज़िले जे तहलके झंडोमरी जी यूसी मिसण जे ॻोठ सोभारो मंगरी में पिणु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जो वजूद आहे, लेकिन उन स्कूल जी न इमारत आहे, न ई उन स्कूल में वरी फर्नीचर ॾिनल आहे। लेकिन उन स्कूल में उस्ताद ऐं शागिर्द मौजूदु आहिनि, तइलीमी अमल जारी आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त तइलीम सभिनी जे लाइ। जेकॾहिं तइलीम सभिनी जे लाइ आहे त हिन ॻोठ जे स्कूल खे इमारत छो न ॾिनी वई ऐं फर्नीचर छो न ॾिनो वियो। जी हाँ नाज़रीन, ही ॻोठ सोभारो मंगरियो जो प्राइमरी स्कूल आहे, जिते मासूम ॿार खुले आसमान वटि तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि ऐं उस्ताद बि रोज़ाना पंहिंजी ड्यूटी ते ईंदो आहे ऐं इन्हनि ॿारनि खे तइलीम ॾींदो आहे। तमामु सहूलियतूं न हुअण बावजूद बि उस्ताद पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾिए थो ऐं मासूम ॿार पिणु उन उस्ताद जे अॻियां खुले आसमान ते वेही पढ़णु ईंदा आहिनि। नाज़रीन, सिंध गवर्नमेंट खे खपे त हिन ॻोठ जे स्कूल खे इमारत ॾे। हितां जे रहवासियुनि जीअं त ॻोठ जे चङा मुड़ुस असलम मंगरियो, अख्तर मंगरियो, अफ़ज़ल मंगरियो, अरशद मंगरियो ऐं ॿियनि जो चवणु आहे त ॻोठ सोभारो मंगरियो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खे इमारत ॾियण सां गॾु तमामु सहूलियतूं ॾिनियूं वञनि, फर्नीचर पिणु ॾिनो वञे ऐं गॾोगॾु हिकु इज़ाफ़ी उस्ताद पिणु ॾिनो वञे, जीअं त हिकु उस्ताद जे हुअण जे करे ॿारनि खे पढ़ण में दुश्वारी पेश अचे थी। गवर्नमेंट खे फ़ौरन इन ते एक्शन वठणु घुरिजे। DC टंडोलार खे MPA इमदाद किताबी खे ऐं MNA टंडोलार ज़ुल्फ़िकार सत्तार मचाणी खे बि इन ॻाल्हि ते नोटिस वठणु घुरिजे। इन ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु अल्लाह हाफ़िज़।